नाज़रीन असां हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी जे इंतहाई सीनियर अॻवान मरहूम मोहम्मद यूसुफ लाशारी ऐं चाचे साले मोहम्मद लाशारी जे ॻोठ दे शोरकी जे अंदरि जेको आहे हिते उनजी जेका रिहाइश गाह उताक जेका आहे उते वेठा आहियूं ऐं उते असां सां गॾु वीचारा ॻोठाणा जेके आहिनि इहे वेठा आहिनि ऐं उनजो फर्ज़ंद साईं साले मोहम्मद जो फर्ज़ंद बि असां सां गॾु मौजूदु आहे। अचूं त हुन खां पुछूं त हिननि जा छा मसइला आहिनि। साईं मुंहिंजो नालो गुलाम मोहम्मद लाशारी आहे। पहिरीं त सर आउं तव्हांखे हिकिड़ो विलेज सेक्शन फाइल थो ॾेखारियां जंहिंमें टंडो मोहम्मद ख़ान जे ऑल ओवर सिस्टम में असांजो रजिस्टर्ड ॻोठु आहे, ॻोठु साले मोहम्मद लाशारी जे नाले सां, जंहिंजो ही गूगल जी तरफ़ां नंबर बि मिलियल आहे शोरकी में जी। हाँ ही असांजो क़दीमी ॻोठु आहे। असां वटि पासे में तव्हांखे हिकिड़ो दड़ो ॾेखारींदासीं जेको वाणियुनि जे रहण जी या राइश जी जेका निशानी थोरो अञा बि आहे। पोइ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पाकिस्तान पार्टी सां ई वापसि आहियूं। हींअर 2021 खां हूअं त 2013 खां वठी असांजा कुझु इशूज़ हलनि पिया। ज़मीनूं असांजूं माइटियाणियूं आहिनि जेके असांखे बेराज ॾिनियूं आहिनि खणतूं करे, उन्हनि जा असां वटि खाता आहिनि, पासबुक, माइक्रो जा खाता सभु शयूं आहिनि। 2013 में हिते असां वटि हिकिड़ो क्लेम वारो ज़ाहिर थियो त भाउ मुंहिंजी हीअ ज़मीन मुंहिंजी आहे। बाबा मुंहिंजो हयाती हो, उहो 4 नंबरनि जे ख़िलाफ़ु कोर्ट में हलियो वियो। 4 नंबरनि जो आयो, असांजे फेवर में फ़ैसिलो आयो, उहे ॻोठ जे नाले सां दाख़िलाऊं रखियूं। 2016 में हिकिड़ो वरी ॿियो खातो आयो त हुननि इहो चयो त बाबा हीअ ज़मीन असांजी आहे। असां हुनखे चयो त बाबा ज़मीन असांजी आहे। शमसुद्दीन शेख जे नाले सां कोई स्टाम्प प्रिंटर आहे टंडो मोहम्मद ख़ान जो, ॿुधण में आयो आहे त के हुननि जा ॿार असरनि सां वास्ताब आहिनि। उन पंहिंजो क्लेम कयो 2011 खां पोइ, चयो त हीअ ज़मीन मुंहिंजी आहे। हुनजो ज़मीन आउं सील आउट थो करियां। असां ADC जी कोर्ट में वियासीं, तंहिं टाइम में साईं नवीद कमर खे बि चयोसीं, चाहे हाजी अब्दुल करीम सुमरो साहिब खे बि चयोसीं, साईं कासिम नवीद वारनि खे चयोसीं, उन्हनि वरी DCO खे चयो। उते असां हुनखे चयो तव्हां रिकार्ड ॾिसो असांजो। रिकार्ड ॾिसण खां पोइ हुननि चयो भाई तव्हां असां वटि पटिशन में अचो। असां पटिशन फाइल कराईसीं। 7/4/2021 खां वठी हींअर तक़रीबन मार्च जी 18 तारीख़ ते फ़ैसिलो असांजे फेवर में आयो त ज़मीन वांजो। हा, उन खां पोइ वरी इहो थियो आहे त उन्हनि ज़मीन जी दाख़िला कोन रखनि। उन खां पोइ ॿियो मसइलो वरी इहो आहे रेवेन्यू खाते वारा। हाणे इन में इहो त फार्जरी ऐं फराड करण वारा माण्हू आहिनि जिन हिननि खे रिकार्ड ठाहे ॾिनो आहे, असल में ओतिरी उहा ज़मीन कोन्हे। हुननि कैलकुलेट करे जेका एराज़ी ठाही आहे उहा आहे 104 एकड़ ज़मीन। जॾहिं त सरज़मीन ते असांजे ख़ातनि मुताबिक़ ॾहो उतारो असां वटि आहे, नक्शो असां वटि आहे, सरज़मीन तव्हांखे असां विज़िट था करायूं, ज़मीन आहे 66 एकड़। हाणे 66 एकड़ खे हुननि 104 एकड़ ज़मीन करे हेॾी आहे। मुंहिंजे पंहिंजे नाने जे नाले सां मीर मोहम्मद लाशा जे नाले सां मुंहिंजा हिकिड़ा 2 नंबर आहिनि सर्वी 626 628। उन्हनि जी एराज़ी आहे 1 गुंठा ऐं 1 गुंठा, यानी कि 3 एकड़ कुझु गुंठा। हाणे रेवेन्यू वारनि उन्हनि खे ठाहे छॾियो आहे 17 एकड़। असां इहो था चऊं त तव्हीं असांजा बि अमीन आहियो। सरज़मीन तव्हां ॾिसो जे 17 एकड़ जो उहो खातो आहे त तव्हां ॾेई छॾियो हुननि खे, आहे 2 एकड़ त असांजी आहे। अच्छा, उनखां पोइ हींअर कुझु माण्हू थ्रेड ॾींदा घुमनि, भाई 11 महीने में असां ॾिसंदासीं, तव्हां ज़मीनूं पोखियो असां लुणंदासीं, असीं हितां अव्हांखे खणाईंदासीं, उबावड़ी में ज़ाहिर कंदासीं वञी। असां त पंहिंजे हिसाब सां अचो, मुंहिंजी हिकिड़ी आदत आहे सभु कुझु डायरी ते लिखंदो आहियां, मूं उन्हनि माण्हुनि जो नाला बि लिखी छॾियां। सुभाणे ख़ुदा न ख़ासि कुझु को असां सां थिए थो त उहे माण्हू उन्हनि में नॉमिनेट हूंदा। हाणे असीं तव्हांखे सिर्फ़ु इहा शइ था ॿुधायूं त हिन हेॾे रिकार्ड मुताबिक़ हो माण्हू क्लेम कंदा त ज़मीनूं असांजूं। हाणे शमसुद्दीन शेख जा ज़मीन जो क्लेम कयो आहे। हाणे हिन वरी शेर एज़म अनवर ख़ान खे ज़मीन विकिणी आहे। हालांकि बिज़ात शेर एज़म माण्हू तमामु बहितरीनु आहे, बिल्कुलु असांजो फैमिली ट्रेवल्स बि आहिनि, तमामु बहितरीनु माण्हू आहे, लाइक ॾिसण। असां हुन सां वियासीं, मिलियासीं हुनखे, ऐं हुनखे ख़ुदि हुन सां ख़ुदि बि ठगी थी आहे। अच्छा, शेर एज़म सां ख़ुदि बि ठगी थी आहे। छो हुनखे असांजो भाउ ज़मीनूं असांजूं, हुनखे कुझु अहिड़ा माण्हू आहे जिन ज़मीन। हाणे तव्हां ॾिसो 28 एकड़ 19 गुंठा हिकिड़ो खातो आहे जेको हिनखे मिलियो आहे 11,40,000 में। हाणे तव्हां कीअं था सम्झो 40,000 एकड़ जी ज़मीन मिलंदी, जेका असां त ख़ुदि हींअर 2 लख रुपया एकड़ बि कोन ईंदासीं। हीअ ज़मीन मिली, हिकिड़ो खातो इहो हिनखे मिलियो आहे। अच्छा, ॿियो खातो सर हीअ आहे 14 एकड़ 35 गुंठा जेका हिन वरिती आहे 6 लख रुपये में। हाणे तव्हां हिनखे कैलकुलेट करे वठो त एकड़ घणे थियो आहे। अच्छा, इन खां पोइ सर हिन में कुझु 626 628 हीअ सर 626 आहे 9 एकड़ 35 गुंठा, 628 7 एकड़ 19 गुंठा। हाणे इन मां कुझु असांजे ॻोठ जा बि नंबर आहिनि जिन तां हिननि विथड्रा कयो आहे। पोइ हीअ ज़मीन हिननि एज़म खे विकिणी ॾेई छॾी आहे।
टियों खातो हिननि हीउ ॾेखारियो 58 गुंठा जो, हीउ हिननि ॾेखारियो 11,70,000 रुपया। हाणे तव्हां छा सम्झो था त 58 एकड़ ज़मीन 11 लख रुपया में मिले पई। अच्छा, उनखां पोइ सर इहो आहे त हीउ आउं तव्हांखे प्रूफ हिन जे लाइ पियो ॾियां, 625 मुंहिंजो अलॻि सां नंबर आहे, 626 1 एकड़ 36 गुंठा। नाज़रीन हिन खे थोरो गौर सां तव्हां ॾिसियो जी। ग़ुलाम 626 जे एकड़ 36 गुंठा एराज़ी आहे सर, 628 जे एकड़ 19 गुंठा एराज़ी आहे जंहिंजो मुड़ खातो आहे। हिननि तव्हांजे साम्हूं हीअ ज़मीन ॾेखारी आहे, हीअ तव्हांजे साम्हूं ज़मीन ॾेखारियूं आहे 626 9 एकड़ 35 गुंठा, 628 7 एकड़ 19 गुंठा तव्हांजे साम्हूं ॾेखारियूं। सही। अच्छा, जिन माण्हुनि जो हिननि ते सिग्नेचर आहिनि, अज़ीज़ुल्लाह सुमरे साहिब जा आहे, तंहिं टाइम ते मुख़्तियार खार आहे, गुलाम सरवर बंबरो तंहिं टाइम ते ACO असां वटि। पोइ असां बार बार उन्हनि खे चयूं पर असांजी केरु ॿुधण जे लाइ तयारु कोन्हे। असां तव्हांजे तवसुल सां सैयद नवीद कमर खे, साईं कासिम नवीद कमर साहिब खे, खुरम सुमरे साहिब खे, चाचा हाजी अब्दुल करीम सुमरे साहिब खे अर्ज़ु था करियूं त असांजो एज़म वारा भाइर आहिनि, असां सां हुननि जा फैमिली टर्म्स आहिनि, तव्हां वेही करे हिननि शयुनि खे ॾिसो, अगरि असांजो हक़ आहे तव्हां असांखे ॾियो, हुननि जो आहे तव्हां हुननि खे ॾेई छॾियो।